नाज़रीन, मुल्क में ॿारनि ख़ासि करे नियाणियुनि सां जिंसी हिरासमेंट जे पेश ईंदड़ वाक़िअनि जी रोकथाम लाइ नओं डेरो लॻ केरगोट में IBA यूनिवर्सिटी सखत जे इंतज़ाम हेठि हलंदड़ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल केहर में आगाही तक़रीब कोठाई वई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे सलीम रज़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। मुल्क में ॿारनि ख़ासि करे नियाणियुनि सां जिंसी हरासमेंट जे पेश ईंदड़ वाक़िअनि सबबि उहो ज़रूरी आहे त ॿारनि खे घिटियुनि, रोडनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि सां घुमंदड़ जिंसी वहशत जे बगड़नि खां महफ़ूज़ रखण लाइ आगाही ॾिनी वञे त जीअं उहे पाण खे अहिड़नि बुखियनि बगड़नि खां बचाए सघनि। उन सिलसिले में नवंदर लॻ केयर ॻोठ में IBA यूनिवर्सिटी सखर जे इंतज़ाम हेठि हलंदड़ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल केयर में चाइल्ड अब्यूज़ वायलेंस एंड प्रोटेक्शन जे हवाले सां आगाही तक़रीब कोठाई वई, जंहिंमें DSP लाड़काणो पारस बखराणी, DSP अंडर ट्रेनिंग सनोबर खोसो, डिस्ट्रिक्ट मैनेजर IBA स्कूल्स एजाज अली चांडियो, प्रिंसिपल ख़ालिद लांगा, स्कूल मैनेजर ज़मरत मंगी पारां शागिर्दनि खे चाइल्ड अब्यूज़ जे मुख़्तलिफ़ रुखनि खां आगाही ॾिनी। उन मौक़े ते धरती TV सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणो हो त चाइल्ड अब्यूज़ आहे छा, जेको भी चाइल्ड अब्यूज़ एक्सपीरियंस करनि थियूं हे नंढे हूंदे खां हिननि खे ख़बर ई न आहे त हे छा एक्सपीरियंस करनि थियूं, कहिड़ो वायलेंस एक्सपीरियंस करनि थियूं। त इन करे हिननि खे अवेयरनेस ॾियण लाइ हे सेशन हिननि मुनक़िद कयो आहे। जेके बि असांजा लॉस ठहियल आहिनि प्रोटेक्शन जे हवाले सां या वायलेंस जे हवाले सां या एसिड कंट्रोल जे हवाले सां काफ़ी लॉज आहिनि, उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन बि ज़रूरी आहे। त जॾहिं असां उन खे प्रॉपर इम्प्लीमेंट कंदासीं तॾहिं इहे रोकथाम थींदा न। मेल हुजे या फीमेल हुजे, ॿिन्हिनि खे इहा अवेयरनेस हुजणु खपे त असांखे प्रोटेक्ट कीअं करणु खपे पंहिंजो पाण खे। हिकिड़ो त आइडेंटिफाई करणु खपे असांखे पंहिंजे हिकिड़ो थ्रेट हूंदो आहे न, हिकु सेंस ऑफ प्रोटेक्शन हितां ई डेवलप थींदी आहे त असांखे आइडेंटिफाई करणु अची वञे त हीउ जेको आहे थ्रेट आहे। चाइल्ड अब्यूज़ जे लाइ तमामु घणो हिकिड़ो कानून मौजूदु आहे असांजे पाकिस्तान में, त इहो ॿारनि में इहा डेयर, इहो कॉन्फिडेंस लेवल बहाल करिणो पवंदो त जीअं ॿार पंहिंजा ग्रीवेंसिस, ॿार पंहिंजा जेके डिफ़िकल्टीज़ प्रॉब्लम्स आहिनि उहे तव्हां सां शेयर करे, ऐं जेकॾहिं को थ्रेट महसूसु करे थो त उहो ॿार फिलफोर पंहिंजे पेरेंट्स सां, जेके पेरेंट्स खां पोइ टीचर्स आहिनि, एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं असांजा लॉ फोर्स एजेंसीज़ जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे ॿुधाए त यकीनन ॿार जी जेका आहे उहा संभाल थींदी। ॿारनि में सर इंतिहा दर्जे जी जेका अवेयरनेस जी खोट हुजे थी। अॼु जो जेको हीउ सेशन आहे उहो हिननि मासूम ॿारनि जे अवेयरनेस जे लाइ आहे त गुड टच छा थींदो आहे या बेड टच छा थींदो आहे ऐं चाइल्ड अब्यूज़ छा थींदो आहे। त हिननि ॿारनि में बेसिकली इहा जेका इंफॉर्मेशन आहे अवेयरनेस आहे पहुचाइण लाइ अॼु जो हीउ सेशन जेको आहे असीं मुनक़िद करे रहिया आहियूं। ऐं इनशाला हीउ जेको सेशन आहे अॼु जो उहो इनशाला हिननि ॿारनि जे लाइ तमामु मुफ़ीद साबित थींदो। जॾहिं इहा सॼी अवेयरनेस हिननि ॿारनि ते मुंतक़िल कंदासीं त इनशाला उमेदु आहे त तमामु घणी असांखे फेवर मिलंदी ऐं ॿार उन मां फ़ाइदो वठंदा ऐं अॻिते हली करे इनशाला उमेदु आहे त इन्हनि वाक़िअनि जे रोकथाम जे लाइ बि असांजे लाइ हीउ अमल जेको आहे इनशाला मुफ़ीद ऐं करामत साबित थींदो। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल केयर में हिते चाइल्ड अब्यूज़ जे हवाले सां अवेयरनेस सेशन जेको आहे उहो मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें आयल महिमाननि सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं त हुननि जो चवणो त हीअ जेका सेशन आहे उहो ख़ासि तौर ते शागिर्दनि जे लाइ तमामु घणो अहम ज़रूरी आहे। त इन वाक़िअनि खां उनखे पाण खे कीअं बचाए सघनि था या इन वाक़िअनि खे कीअं रोके सघिजे थो, उनजे हवाले सां असां अॼु उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी आहे। कैमरामैन मोहम्मद बख्श सां गॾु सलीम सोलंकी, धरती TV, नवंदर। नाज़रीन, तलहार वेझो जमाली फर्दो वटि गुज़िरे कोलिया सैयद माब अली शाह बादशाह जो सालियानो उर्स मल्हाए पियो वञे। मेले में सिंध जी सकाफ़ती रात मल जा ज़बरदस्त मुक़ाबला थिया। मल पेलपाननि ऐं मक़ामी रहवासियुनि धरती TV सां गॾु 1 डिसंबर ते सभ रवादारी वारी सिंध जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे मोहम्मद हुसैन कोपाम जी रिपोर्ट। तलहार वेझो जमाली खुर्दो वटि बुज़ुर्ग औलिया सैयद माब अली शाह बादशाह जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो थो वञे। उर्स मुबारक में सिंध जी सकाफ़ती रांदि मल्ह जा ज़बरदस्त मुक़ाबला थिया आहिनि, जॾहिं त मल्ह पहलवाननि ऐं मक़ामी रहवासियुनि पारां धरती TV न्यूज़ सां 1 डिसंबर जे ॾींहुं सहप ऐं रवादारी वारी सिंध जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। अॼु असांजी सिंध जी सकाफ़त मल जो जेको आहे उहो त मुक़ाबिलो हले पियो दरगाह मावली बादशाह ते, ऐं जेको आहे हिन में सुठा सुठा मल बि आहिनि। आड़े पाड़े माण्हुनि जो हीउ जेको आहे हिकिड़ी दिलचस्पी विंदर बि आहे। एकता जो ॾियारो धरती न्यूज़ वारे रखियो आहे, उहो इनशाला असीं गॾिजी मल्हाईंदासीं। छो त सिंध जी सकाफ़त, सिंध जो रवाजु आहे जंहिंखे धरती TV वारनि उजागर कयो आहे, ऐं असीं गॾिजी इनशाला एकता जो ॾियारो मल्हाईंदासीं। जेको धरती TV वारनि प्रोग्राम कयो आहे एकता जो, इहो बहितरीनु आहे। जेके मल ऐं कबड्डी जा प्रोग्राम जेके क़दीमी सिंधी रांदियूं थी वेंदियूं, इनखे धरती TV उजागर कयो आहे। इहा बहितरीनु ॻाल्हि आहे
झरई जंग ऐं मेलनि में जिते किथे जेको आहे न असांखे ही जेको आहे धरती टीवी वारा ई नज़र ईंदा आहिनि। इहा धरती टीवी वारनि जी वॾी शइ आहे, वॾी ॻाल्हि आहे जेको अचनि था। ऐं हीअ जेके मल्ल पहलवान आहिनि इन्हनि सां हुकूमत खे अपील आहे त कुझु सहकार कंदे क़दीमी रांदियूं जारी ऐं चालू हुजनि। हेॾा ई आवाम दुनिया ॾाढी अॼुकल्ह जी दुनिया मल में ख़ुशि आहे। हीअ रांदि असांखे हर गवर्नमेंट ख़ुदा कदम हर रांदि मां हर रांदि अॻिते वही पर असांजी पहलवानी अञा उते जो उते आहे। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, धरती टीवी न्यूज़, तलहार। नाज़रीन, ठुल में सारियुनि जा अघ वधाइण लाइ जस्किन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। कारकुननि अमरोटी चौक खां रैली कढी रहबर चौक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अखबारनि वसीम कुरैशी, शमन सुमरो ऐं लियाकत सरकी जो चवणु हो त सारियुनि जा अघ नामुनासिब आहिनि, जंहिं करे आबादकारनि ऐं हारियुनि खे लखे रुपए जो नुक़सानु थी रहियो आहे। हुननि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जाइज़ अघ ॾेई नुक़सान खां बचाए वञे। मोरू भरिसां दे खोख जे आबादकारनि ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मंसूर चांडियो, हसन चांडियो, अकरम कलोड़ो ऐं ॿियनि चयो त दे खोखर में संदन ज़री ज़मीन आहे, जंहिं ते कब्ज़ा माफ़िया जा माण्हू ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन चयो त बासरनि ज़मीन खे ग़ैर आबाद बणाइण लाइ ज़मीन तां पाणी जी मशीन चोरी कराई वई आहे। एहतजाज कंदड़नि वसवारनि खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो थियण खां बचाए वञे। ठहरी मीरपा में तारको वॾो भरिसां जे रवासे नापाशी द्रागी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ग़ुलाम शबीर, सूमर ऐं अली ख़ान इल्ज़ाम हींदे चयो त माहवार मंथली न ॾियण तां दारूकी सदन ख़िलाफ़ पाणी चोरी करण जे कूड़ी FIR कराई आहे। हुननि वधीक चयो त दरागी 50,000 मंथली घुरे रहियो आहे। मंथली न ॾियण तां नाजाइज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़नि SSP ख़ैरपुर ऐं DC ख़ैरपुर खां मुतालबो कयो आहे त दारूकी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारो वञे। स्कूल एजुकेशन पारां हैदराबाद डिवीज़न जे सेकेंडरी स्कूलनि में साइंस एंड टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट ऐं मैथ्स में शागिर्दनि जूं सलाहियतूं उजागर करण लाइ मुक़ाबला मुनक़िद कराया पिया, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि वॾी दिलचस्पी सां हिसो वरितो। और मौक़े ते डिप्टी डायरेक्टर क्वालिटी एश्योरेंस हैदराबाद अस्मा भट्टी जो चवणु हो त स्कूली शागिर्दनि में मुक़ाबलनि ऐं तख़लीक़ जो जोश ऐं जज़्बो पैदा करण लाइ हैदराबाद रीजन जे सेकेंडरी स्कूलनि में स्ट्रीम मुक़ाबला कराया पिया वञनि। हुन चयो त मटियारी जे MDM हाई स्कूल पे मुक़ाबला रथियल हुआ, जंहिंमें शागिर्दनि बहितरीन अंदाज़ में पंहिंजूं तख़लीक़ी सलाहियतूं इस्तेमालु कंदे बहितरीन मॉडल ठाहिया। अस्मा भट्टी वधीक चयो त हीउ मुक़ाबला पूरी सिंध में पहिरियां स्कूल सतह ताईं, पोइ ज़िले सतह, पोइ डिवीज़न सतह ऐं आख़िर में सिंध सतह ताईं कराया वेंदा। नाज़रीन, हिंदू बिरादरी पंहिंजे रोशनी जो ॾिणु ॾियारी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। समारोह में बि ॾियारी जूं तक़रीबूं मुनक़िद कई वयूं। वधीक तफ़सील लाल बख्श ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी, जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी, आई वाधायूं ॾियारी आई। सारा नचो प्यारा नचो मिली दिल वारा नचो। दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी, जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी, आई वाधायूं ॾियारी आई। परिवार वारा सभु मिली अॼु प्यारा सभु दीप ख़ुशी जा जलायूं था। परिवार वारा सभु मिली अॼु प्यारा सभु दीप। समूरी दुनिया समेत सिंध में हिंदू बिरादरी पंहिंजे रोशननि जो त्योहार ॾियारी वॾी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही आहे। ॾियारी जी मुनासिबत सां शहर जे क़दीमी मढ़ी ॾाढा शिवगर सवामी में हिकु शानदार तक़रीब पिणु कोठाई वई। तक़रीब में समारोह शहर जे हिंदू बिरादरी जे औरतनि, ॿारनि ऐं मर्दनि वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें टाउन कमेटी समारोह जे वाइस चेयरमैन नवल राय महेश्वरी, सुरेश कुमार माली, केवल राम सुरमाणी, हरीश कुमार, डॉक्टर मिठू वाघाणी ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत करे सिंध समेत मुल्क जी खुशहाली लाइ पुण प्रार्थनाऊं कयूं। असां हिंदू बिरादरी दीपावली जे हवाले सां ॾाढी शिगर स्वामी जे मंदर ते
हिकिड़ो प्रोग्राम रखियो हो जंहिंमें असांजे हिंदू बिरादरी असांजा मुस्लमान दोस्त ॿारनि तमामु सुठे घणी तइदाद में शिरकत कई। जॾहिं श्री रामचंद्र भगवान 14 साल बनवास कटे अयोध्या नगरी पहुता त उन ॾींहुं खां हैप्पी दिवाली जो स्वागत लाइ दिया जलाए घरनि खे रोशन करे इहो प्रोग्राम मिलायो वेंदो उन वक़्तु इहो प्रोग्राम मिलायो वेंदो आहे। असांजे मंदिर ॾाढे शुभ स्वामी जो सामारे में असां ॾाढे धूमधाम से दिवाली सेलिब्रेट कई, फटाका वग़ैरह फाड़िया, डांसूं कयूं ऐं तमामु बहितरीन मज़ो कयोसीं। अॼु असां दिवाली जो त्योहार मल्हायो, लक्ष्मी पूजा कई, मंदिर में आयासीं, सभु गॾिजाणी कईसीं ऐं आरती कईसीं, लक्ष्मी पूजा कई, सभु ख़ुशि हुआसीं। दिवाली जी इन तकरीब में शरीक हिंदू बिरादरी जे माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जिन जो इहो चवणु हो त अॼु को ॾींहुं ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। कैमरा टीम सां गॾु लालबश ख़ासि करे धरती टीवी न्यूज़ समारो। दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी, जगमग ॾींहंनि वारी आई, वाधायूं ॾियारी आई, वाधायूं ॾियारी आई। सारा नचो प्यारा नचो मिली दिल वारा नचो।